पंहिंजी धरतीअ जे लाइ पंहिंजी धरती माउ जे लाइ मरजे। हाणे उहो वक़्तु अची वियो आहे धरती जा फर्ज़ंद धरती जा बच्चा सभु जेके जेके जिते जिते आहिनि हिकु थियनि ऐं पंहिंजी धरती पंहिंजी माउ जे लाइ जिते किथे नारो लॻे मरवेसूं 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 इहो ई नारो लॻंदो हर हंध लॻंदो हर जगह लॻंदो ऐं तव्हां ॾिसंदो जॾहिं तव्हां मरण सिखंदो पंहिंजी धरती हासिल कंदो नारे सिंध ऐं असांखे हिकु थियणो पवंदो ऐं पंहिंजे रब साईं जीअं सैयद जेको असांखे ॾस ॾिनो आहे जेको रस्तो ॾिनो आहे पंहिंजी धरती जी मालिकी पंहिंजी धरती जी वारसी ऐं शर्त इहो आहे सभिनी खे हिकु 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 हंध में हलणो पवंदो छो त हीउ ॻाढ़ो झंडो क़ौम जो झंडो आहे। इन ॻाढ़े झंडे जे हेठि सभिनी खे हिकु थियणो पवंदो ऐं असांजो बचाव बि तॾहिं थींदो जॾहिं आज़ादीअ जो हिकिड़ो नारो लॻंदो सभु कबीला जेके बि आहिनि जिते बि आहिनि उहे तेसि ताईं हिकु न थींदा जेसि ताईं धरती माउ जो नारो न लॻंदो नाराए सिंध। इहो ई पैगाम जेको वसील कुरैशी हर हंध हर माण्हू वटि ॻोठ वटि पहुचायो ओतिरो तेज़ ओतिरो हर हिकु हर सिंधीअ वटि वञी पहुचाए इहो ई वसील कुरैशी साईं जीअं ते जो ख्वाब उन जो रस्तो वठणो आहे उन जी छॾियल वाट जंहिंमें हुन ज़िंदगी ॾिनी आहे उनखे वठणो आहे ऐं पाया तकमील ते पहुचाइणो आहे। इहो बशीर खान कुरैशी जो अज़म हुयो ऐं इहा हक़ीक़त आहे त क़ौम खे हाणे पंहिंजी रत सां ईंदड़ नस्ल लाइ रस्ता ठाहिणा पवंदा न कि हवाल कढणा पवंदा छो त हक़ीक़त थींदी आहे ऐं हक़ीक़त सां ई हक़ीक़ी माग माणे सघंदा आहिनि। सिंध मुल्क आहे बशीर कुरैशी जो ॾोह उनजो बार बार इहो चवणु त धरती असांजी माउ आहे सिंध में सिंधु जो पाणी असांजे लाइ माउ जे धन मिसल आहे ऐं असां धरती जा वारिस पंहिंजी माउ जे धन मल्हाईंदासीं ऐं पाया तकमील ते पहुचाइणो आहे। इहो बशीर खान कुरैशी जो अज़म हुयो ऐं इहा हक़ीक़त आहे त क़ौम खे हाणे पंहिंजी रत सां ईंदड़ नस्ल लाइ रस्ता ठाहिणा पवंदा न कि हवाल कढणा पवंदा छो त हक़ीक़त थींदी आहे ऐं हक़ीक़त सां ई हक़ीक़ी माग माणे सघंदा आहिनि। सिंध मुल्क आहे बशीर कुरैशी जो ॾोह हुनजो बार बार इहो चवणु त धरती असांजी माउ आहे सिंध में सिंधु जो पाणी असांजे लाइ माउ जे धन मिसल आहे ऐं असां धरती जा वारिस पंहिंजी